شرک کرے یعنی کو مرشد کے چوے تے مجھو اللہ معاذ اللہ یا پھر مورتن جے اگیاں جھکے بت پرستی جے اگیاں جھکے ائیں ان کے پاجو معبود بنائے پر رب تو فرمائے نہ حقیقی مالک ما اللہ جی ذات ہے موسی کھا سوا مجھی ذات کھا سوا بیو کو ذات وارو آہے حقیقی مالک اللہ حقیقی مالک اللہ اسا توا کلمہ شریف پڑھنا لا الہ الا اللہ نہ ہے کوئی اللہ مگر ایک اللہ محمد رسول اللہ اے محمد اللہ جو رسول سبحان اللہ رسول ہے اللہ دی ذات کا سوابیوں کو معبود کونے اللہ ہکڑوا اللہ بے نیازا اللہ دی ذات جو نکو مثلا نہ خدا بے مجازات جے اگر بیوں کو بے مثالا اللہ بے مثالا بے مثل جو مالکا اللہ کائنات میں وحدہ اللہ شریکا اللہ لا الہ الا ہو الحی جیکو اللہ تعالیٰ حی بیا قیوم بیا زندہ بیا دانا بیا بینا بیا لم یلد ولم یولد جو مالکا محبوب الکریم جے دربار میں ہرے توجہ حبیب الکریم جا غلامو آقا جا پروانو حبیب کریم جی ذات اقدس جے دربار میں کافر آیا مجوسی آیا بت پرست کرنے آیا حبیب الکریم جے دربار اقدس میں آیا کائنات جے رسول جے حسنین کریمین جے دربار جے نانے رسول اللہ جے دروازے پہ آیا حبیب الکریمن کے عرض کے مجھا آقا مجھا محبوب اسا جو فلانو معبودا لا تمناو تو حبل یشو یہ اسا جا معبود ہے ہنے بدھا دتا جو اللہ کے ہوا سبحان اللہ سبحان اللہ تمہاں جو اللہ کے ہوا تمہاں جو اللہ چھا جو ٹھہلا تو اللہ کے مصر جو ٹھہلا اللہ تعالیٰ جبریل علیہ السلام کے موکلو جبریل سبحان اللہ جی مجھے رب جلیل او جبریل یا آیت کریمہ کھنی مجھے دل پر حبیب جے دربار میں ون حسنین کریم جے نانے جے دروازے تے ون سورہ اخلاص اللہ تعالیٰ جبریل کے فرمایا جبریل مجھے محبوب جے دربار میں کھنی ون اللہ جے حضور جے دربار قدس کا حضرت جبریل امین کھنی آئے حبیب الکریم جے دربار میں جے وقت میں کافر آمو سامو بیٹھا بدھ پرس کروالا آمو سامو اللہ تعالیٰ جے جل جلالو جے مقرر ملائک حضرت جبریل امین آیت آدھی کل ہو اللہ احد جو سبحان اللہ کل ہو اللہ احد اللہ الصمد لم یلد ولم یولد ولم یکن له کفوا احد سبحان اللہ مجھا محبوب کے چوتھ کل ہو اللہ احد اللہ ہکڑوا اللہ الصمد اللہ بے نیازا لم یلد ولم یولد نہ خدا تعالیٰ جی ذات کے کھیجنے ہوا نہ خدا جی ذات کے ماجنے ہوا وہ بے نیازا لم یلد ولم یولد جو مالکا ہکڑو وحدہ اللہ شریکا سبحان اللہ بے شک ہکڑو وحدہ اللہ شریکا لم یلد ولم یولد جو مالکا اللہ جے محبوب آمنہ جے لال سید الرسل امام الکل حسنین کریمین جے نانے فرمائے ہو کافرو او مشرکو او بتن جے پوجا کرنا وارو تمہاں بتن جے گے پجا سر جھکایا ہن تمہاں مورتن جے گے پجا سر جھکایا ہن انہاں حقیقی مالک جے گے سر جھکایو جے کو لائق بیا مالک بیا حقیقی اللہ بیا سبحان اللہ سرا شریف مجھے سائن علیکہ یا
सां सुवाल कयो वियो या रसूल अल्लाह तव्हांजो रब छाजो ठहियल आहे सुभान अल्लाह तव्हांजो रब छाजो ठहियल आहे साईं फरमाइनि था तव्हांजो रब जेके तव्हां पूॼा कंदा हो लात मनात हबुल यशो के सोन जा ठहियल आहिनि के चांदी जा ठहियल आहिनि के पत्थर जा ठहियल आहिनि के कहिड़ी शइ जा ठहियल आहिनि महबूबन करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा गुलाम हबीबन करीमन जा गुलाम महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात फरमाए था मुंहिंजो अल्लाह हुआ जेको सारी कायनात खे हलाए थो ॾिसो 6 ॾींहंनि में बग़ैर कंहिं थंभ जे आसमान खे पैदा कयईं अञा दीवार ठहंदी आहे जॻह ठहंदी आहे उनखे बि बुनियाद ॾिनो वेंदो आहे पर मुंहिंजो उहो हक़ीक़ी मालिक आहे जो बग़ैर बुनियाद जे आसमान खे बिहारे त रब जी मर्ज़ी आहे रब खे ताक़त आहे न क़यामत जो ॼाणो थींदो हशर जो ॼाणो थींदो अल्लाह ताला जल जलालु जी ज़ात हज़रत सैयदना इस्राईल अलैहिस्सलाम खे फरमाईंदो आहे इस्राईल अलैहिस्सलाम हाणे जेके बि ॾे ख़बर हिन दुनिया में केरु रहियो आहे अर्ज़ कई मुंहिंजा मौला सारी काइनात फना थी वई आहे कुल्लु मन अलैहा फ़ान हर शइ फना थी वई आहे रब तो फरमाए से इस्राईल ॾे ख़बर भला हाणे रहियो केरु आहे अर्ज़ कई मौला हिकिड़ो तूं आहे ॿियो मां इस्राईल आहियां ॿियो केरु बि कोन्हे हिकिड़ो इस्राईल हूंदो हिकिड़ो रब जी ज़ात कायनात जो मालिक रब्बुल आलमीन हज़रत इस्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम खे हुकुम फरमाईंदो ओ इस्राईल हाणे ॻाल्हि ॿुध हर शइ फना थी वई हर जहान छॾे विया हिकिड़ो तूं आहे ॿियो मां रब तो हुकुम कयां तूं बि पंहिंजो रूह परवार कर तूं बि फना थी सुभान अल्लाह अरवाह मकाम जे अंदर हज़रत इस्राईल अलैहिस्सलाम ईंदो रब जो हुकुम थींदो रब करीम फरमाईंदो ओ इस्राईल पंहिंजे रूह खे कब्ज़ कर रब खे अर्ज़ कंदो मौला जे इहा ॻाल्हि हुई त मूंखे ॿुधाई आहे त मां माण्हुनि जा रूह कब्ज़ न कया हा माण्हुनि जा रूह परवार न कया हा मूंखे कहिड़ी ख़बर त मूंखे बि फना थियणो आहे रब करीम फरमायो इस्राईल क़ुर कोन पढ़ियो अथई त कुल्लु मन अलैहा फ़ान हर शइ खे मां रब फना करणो आहे अरवाह मकाम ते हज़रत इस्राईल अलैहिस्सलाम जी ज़ात ईंदो पंहिंजे रूह खे कब्ज़ कंदो मुंहिंजा सोना रूह परवार थी वेंदो उन टाइम ते अल्लाह ताला वाहिदुल क़हार हेॾे तवज्जो अल्लाह वाहिदुल क़हार ऐलान फरमाईंदो ऐ अमीरो ऐ नवाबो ऐ वक़्त जा बादशाह सॾाइण वारो ॿियो ख़बर अॼु कंहिंजी बादशाही आहे काथों बि आवाज़ न ईंदो रब फरमाईंदो लिल्लाहिल वाहिदिल क़हार अॼु मां वाहिदुल क़हार जी बादशाही आहे अरे नवाज़ शरीफ जी हुकूमत गुम आसिफ ज़रदारी जी हुकूमत गुम इमरान मुंहिंजा सुणा न्याज़ी जी हुकूमत गुम अरे जनबी वज़े मुंहिंजा सुणा हुकूमत बनायूं जे मुंहिंजा सुणा के हुकूमत किथे कई आहे के हुकूमत किथे कई आहे ख़ुदा ताला उन्हनि खे अल्टीमेटम ॾींदो ऐलान कंदो काथे बादशाह अचो तव्हांजूं बादशाहियूं काॾे वयूं तव्हांजूं हुक्मरानियूं काॾे वयूं काॾे विया नवाब काॾे विया ज़मीन ते आकड़ सां हलण वारा काॾे विया ज़मीन खे मुंहिंजा सुणा ज़मीन जे मथां हलण वारा आकड़ सां तकबुर सां हलण वारा उहो मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा ग़ुलाम उन टाइम ते काथां बि आवाज़ न ईंदो अल्लाह ताला पाण फरमाईंदो लिल्लाहिल वाहिदिल क़हार अॼु मां वाहिदुल क़हार जी बादशाही आहे रब करीम जी ज़ात जे हुकुम थींदो ख़ुदा ताला हज़रत इस्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम इस्राईल खे पैदा कंदो इसराइल खे ख़ुदा वरी ज़ाहिर कंदो इस्राईल में ईंदो इसराफील में ईंदो ख़ुदा ताला जल जलाल